25 अक्टूबर खां पहिरीं तरमीमुनि थी वञनि त मामिलो पुरअमन तरीक़े सां हल थी वेंदो। तरमीमूं बाद में भी थी सघनि थियूं, पर पोइ आम्हूं साम्हूं वारी सूरतहाल थी सघे थी जेका शायदि कंहिंजे कंट्रोल में न रहे। हिन वक़्तु सभई इदारा पंहिंजे आइनी हदुनि खां ॿाहिरि निकिरी खेॾी रहिया आहिनि। इदारनि खे वापसि पंहिंजी हदुनि में अचणो पवंदो। आइनी अदालत वारे मामले खे ईअं न छॾींदासीं, उनखे मंतकी अंजाम ताईं रसाईंदासीं। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ऐलान। फौजी अदालतुनि जे क़याम जी बि मुखालफ़त करे छॾियाई। PTI बानी जी मिलिट्री ट्रायल बाबति पुछियल सवाल ते चयाई, अञा ॾिसणो आहे त शाहिदियूं कहिड़ियूं आहिनि। सदारती माफ़ीअ जो इख़्तियार पीपल्स पार्टी वटि आहे ऐं पीपल्स पार्टी मौत वारी सज़ा जी बि ख़िलाफ़ आहे। लीगी सदर मियां नवाज शरीफ जी PTI बानी ते तनक़ीद। चवे थो PTI इस्लामाबाद में 4 महीना एहतजाज कयो। चयो वियो त नवाज शरीफ जी ॻिची में रसो विझी खेसि वज़ीर आज़म हाउस मां ॿाहिरि कढंदुसि। उहे लफ़्ज़ उन माण्हू जा आहिनि जेको अॼु जेल में आहे। ईअं ई IG, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि खे धमकी ॾिनी वई त खेनि जेल में विझंदुसि। लाहौर में तक़रीब खे ख़िताब दौरान PTI बानी खे सलाह ॾींदे चयाई, एॾा वॾा जुमिला न ॻाल्हाईंदा कयो। आजिज़ी सिखो, अल्लाह खां माफ़ी वठो, जहिड़ो कंदो तहिड़ो भरींदो। सिंध क़यामत ताईं पंहिंजी वहदनियत सां मौजूदु रहंदी। NFC अवार्ड बाबति ख़दशिया वफ़ा खां ॾोह रखी छॾिया आहिनि। कंहिं इलेक्ट्रिक बोर्ड में सिंध जी नुमाइंदगीअ लाइ वज़ीर आज़म सां ॻाल्हाईंदुसि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाजू कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाई, PTI हुकूमत में मईशत सां रांदि खेॾी वई, मुल्क खे संभालण में 2 साल लॻी विया। चए पियो वञे त हिकु शख़्स लाइ आइनी अदालतूं ठाहियूं पई वञनि, पर मीसाक जमहूरियत में जजिस जी चूंड जो तरीक़ेकार ऐं आइनी अदालत जोड़ण वारो अमल वाज़े आहे। पीपल्स पार्टी जे मंशूर में बि आइनी अदालतूं शामिल आहिनि। वज़ीर आज़म सां नाले वारे आलिम डॉक्टर ज़ाकिर नाइक जी मुलाक़ात। शहबाज शरीफ पाकिस्तान अचण ते खेसि भलीकार कयो। पाकिस्तान दुनिया जो वाहिद मुल्क आहे जेको इस्लाम जे नाले ते ठहियो। इस्लाम हिकु मुकमल ज़ाब्ते हयात आहे जेको हर मामले ते रहनुमाई फराहम करे थो। जेकॾहिं असां इस्लाम जे रस्ते ते हलूं त कामयाब थी वेंदासीं। डॉक्टर ज़ाकिर नाइक जूं वज़ीर आज़म सां मुलाक़ात में ॻाल्हियूं। आर्टिकल 63 नज़रसानी केस। PTI वकील जे चीफ जस्टिस सां बद अखलाक़ी। हीअ लार्जर बेंच गैर आइनी आहे। असांजा 500 वकील ॿाहिरि बीठा आहिनि। ॾिसूं था त तव्हां असां ख़िलाफ़ कीअं था फ़ैसिलो ॾियो। PTI वकील मुस्तफ़ीन कासमी जी चीफ जस्टिस खे धमकी। चीफ जस्टिस खे सदारती कमरे मां ॿाहिरि कढी छॾियो। बैरिस्टर अली ज़फ़र खेसि मुख़ातिब थींदे चयाई, ही छा थी रहियो आहे? तव्हां अचो ऐं असांखे बेइज़त कयो, बर्दाश्त न कंदासीं। बदतमीज़ीअ जो इहो तरीक़ो हाणे आम थी वियो आहे। जुडिशल एक्टिविज़म मां सभ खां वधीक मुतासिर पीपल्स पार्टी थी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त मीसाक जमहूरियत सां अरिड़हीं तरमीम वजूद में आई। आसिफ अली ज़रदारी समूरा इख्तियार पार्लियामेंट खे मुंतकिल कया। आइनी अदालतुनि वारे मामले ते पीपल्स पार्टी 2008 में वाज़े हुई। PTI कंहिंजो वजूद मञण लाइ तयारु न आहे, न ई कंहिं सां ॻाल्हियुनि ते वेहण लाइ तयारु आहे। PTI जो रवैयो क़बूलण जोॻो न आहे। सियासी मामलनि बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनावला चयो आहे त PTI मुल्क में ॾफेड़, तशद्दुद ऐं बर्दक चाहे थी। आइन, कानून ऐं जमहूरियत लाइ PTI खे रोकणु ज़रूरी आहे। इंट्रा पार्टी इलेक्शन केस। PTI खे दस्तावेज़ जमा कराइण लाइ मोहलत। इलेक्शन कमीशन चयो आहे त हिन इंट्रा पार्टी इलेक्शन में बि केतिरियूं ई ख़ामियूं आहिनि। कमीशन इंट्रा पार्टी इलेक्शन ते लगातार कानूनी लचक जो मुज़ाहिरो करे रही आहे। देर जी ज़िम्मेवार PTI ते लागू थिए थी। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी सिंध में जेल निज़ाम में बहितरी लाइ पुरज़म। मलीर जेल पहुची कैदियुनि खां मसला मालूम कयाई।
जेल इख्तियार बि खेसि ब्रीफिंग ॾिनी। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी चयो आहे त जेल जे निज़ाम में बहितरी आंदी वेंदी, कैदियुनि लाइ वधीक सहूलियतूं पैदा कयूं वेंदियूं त जीअं हू जेल मां हुनुरमंद थी निकिरनि ऐं ॾोहनि जी दुनिया खां पासो करे इज़त सां रोज़गार करे सघनि। कुते जी क़बर समेत मुख़्तलिफ़ तारीख़ी माग ऐं क़दीमी इमारतूं महफ़ूज़ विरसो करार चीफ सेक्रेटरी जी सदारत हेठि थियल सकावत खाते जे एडवाइजरी कमेटी जे इजलास में मंज़ूरी ॾिनी वई। कंबर शहदादपुर ज़िले में कुते जी क़बर, नौशरो फेरोज़ जी क़दीमी मुख्तियारकार आफिस, सखर जे क़दीम सिविल कोर्ट रोहिड़ी ऐं कंदकोट में इंस्पेक्शन बंगलो महफ़ूज़ विरसो करार। कराची में पारसी इंस्टीट्यूट कंपाउंड, जहांगीर कोठारी हाल ऐं मलीर में सैयद हाशमी लाइब्रेरी भी महफूज विरसे में शामिल कई वई। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ पंहिंजी छित पंहिंजो घर स्कीम जो इफ़्तिताह करे छॾियो। हाणे बि कुझु माण्हू नफ़ेड़ फैलाइण में मसरूफ़ आहिनि। असां कमु करे रहिया आहियूं, पर उहे ज़िम्मेवारियुनि ते ध्यानु ॾियण बदिरां गारियूं ॾेई रहिया आहिनि। मरियम नवाज़ जो तक़रीब खे ख़िताब चयाईं, असां बिना व्याज जे 15 लख घर लाइ कर्ज़ ॾेई रहिया आहियूं। मलेशिया जो वज़ीर आज़म 3 ॾींहनि जे दौरे ते पाकिस्तान पहुची वियो। मलेशियन वज़ीर आज़म अनवर इब्राहिम जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ आजिया कई। नायब वज़ीर आज़म इसहाक डार ऐं वफ़ाक़ी काबीना जा मेंबर पिण आजिया लाइ मौजूद हुआ। सिंध हाई कोर्ट MD केट जे नतीजनि में मुबैना बेज़ाब्तगी ख़िलाफ़ आगा खान बोर्ड ऐं IBA सां मुशावरत जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत दाख़िल दरख़्वास्त लिखत में हुकुम जारी कंदे सिंध जे समूरनि मेडिकल यूनिवर्सिटियुनि जे वाइस चांसलर समेत चीफ सेक्रेटरी सिंध, सेक्रेटरी सिहत, सेक्रेटरी बोर्ड ऐं यूनिवर्सिटीज़ ॿियनि वास्तेदारनि धुरनि खे तलब करे वरितो। अदालत लिखत वारे फ़ैसिले में चयो आहे त मौजूदा एंट्री टेस्ट जो मैकेनिज़म शागिर्दनि ऐं वालिदैन ते दबाव विझे थो। अहिड़े मैकेनिज़म सबबि माण्हुनि खे करप्शन ऐं गैर क़ानूनी सरगर्मियुनि जा मौक़िया मिलनि था। अदालत लिखत वारे फ़ैसिले में चयो आहे त आगा खान बोर्ड ऐं IBA सां सलाह मशवरे जो हुकुम ॾींदे चयो त टेस्ट जी शफ़ाफ़ियत लाइ आगा खान बोर्ड ऐं IBA जे इख्तियारनि खां माहिरनि जी राय वरिती वञे। उन्हनि खां सलाह वरिती वञे त छा MD केट टेस्ट वठी सघिजे थी। केस जी ॿुधणी 9 अक्टूबर ताईं मुलतवी। इसराइल UN सेक्रेटरी जनरल के दहशत गर्दन जो हिमायती करार ॾींदे मुल्क में दाख़िल थियण ते पाबंदी लॻाए छॾी। इसराइली परॾे वज़ीर चयो आहे त गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल गोत्रेस इसराइल ते हमलनि जी मुज़म्मत नाहे कई। UNO सेक्रेटरी जनरल जो चवणु आहे त गॾियल क़ौमनि जे अहलकारनि जी हिफ़ाज़त ऐं सलामती खे यकीनी बणाइण चाहियूं था। अमन फ़ौजी लिबनान में मौजूद रहंदी, जंग सां तबाही ईंदी।